वग़फ़िरली वलिवालिदैय वलिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। रब कुरान में चयो अबे अम्मा जे लाइ दुआ घुरो। हूअं जे टाइम नथो मिलई निमाज़ रुगी न पढ़ंदे त निमाज़ में तुंहिंजी अबे अम्मा लाइ दुआ थी वेंदी, अल्लाह जो हुकुम पूरो थी वेंदो। अबो अम्मा तो मां राज़ी थी वेंदा, तो असांजी आख़िरत ठही वेंदी। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अचो त निमाज़ पाबंदीअ सां पढ़ूं। निमाज़ जो तोहफ़ो ॾियण वारो रब्बुल आलमीन आहे, खणी अचण वारो रहमतल लिल गाला गाला केरा रहमतल लिल आलमीन। निमाज़ मोमिन जो मेराज आ। निमाज़ में मोमिन के मेराज थींदो आ, दीदार थींदो आ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात। ॾिसो न मां ॾाढो टाइम वठी वियो आहियां, थोड़ो पानी जा बटो कढियो। बहलूल दीवान जो किस्सो खणा तो जरूर अली अली कयां, अली अली कयां तो मूंखे वरी पंहिंजी कैफ़ियत जे वेंदी, वरी रात गुज़री वेंदी। चो तो अली अली है ना, चो अली सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। माण्हू कीअं चवंदा आहिनि त राज परदा शौक़ीन कोन्हनि खे, हे त पोइ माण्हू चरिया आहिनि, हे त माण्हू चरिया आहिनि न जेके चवंदा आहिनि त राज पर ॿुधण जा शौक़। हे दीवाना 1.5 कलाक खां मथे 2 कलाक पिया त अञा चवंदा त अञा हल, पर चओ त राज पर आले रसूल सां भी प्यार कंदा आहिनि, असहाबे रसूल सां भी प्यार कंदा आहिनि, मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़नि सां प्यार कंदा आहिनि। हाणे टाइम घणो गुज़री चुको आहे ऐं बस मां मुख़्तसिर अर्ज़ कंदुमि त बहलूल केरु हो ये सॼो तफ़सील में किस्सो न, बस हिकिड़ो एतिरो ॿुधाईंदुमि त बहलूल फ़कीर जंहिं वक़्त में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बगदाद जे शहर जे अंदर मज़दूरी कंदो हो। छा कंदो हो? मज़दूरी करे शाम जो जेकी उनखे मज़दूरी मिलंदी हुई उन जी मिठाई वठंदो हो, शइ वठंदो हो। पोइ उहा शइ वठी नंढड़नि ॿारड़नि खे सॾु करे उन्हनि खे शइ ॾींदो बि हुयो ऐं जुमिलो चवंदो हुयो अली हक्का अली हक्का अली हक्का। सुभान अल्लाह, सुभान छा चवंदो हुयो? अली हक्का अली हक्का अली हक्का इएं चवंदो हुयो। इहा ॻाल्हि वधी वधी हारून रशीद ताईं पहुती, वक़्त जे ख़लीफ़े ताईं पहुती। उन बहलूल जो इम्तिहान वठण जे लाइ, इन बहलूल जे सदाकत खे ॾिसण लाइ, छो त हारून रशीद आम माण्हू नाहे, अल्लाह जो नेक बानो आहे। उन जी घरवारी ज़ुबैदा, अगरि तव्हां कॾहिं उम्रे ते विया हुजो, हज ते विया हुजो त जॾहिं ज़ियारतूं कंदा हो त नहरे ज़ुबैदा तव्हांखे ॾेखारी वेंदी आहे। तफ़सील में नथो वञा, हारून रशीद आम माण्हू नाहे, पर उन जो ॿुधो त हिकिड़ो फ़क़ीर आहे, सॼो ॾींहुं मज़दूरी थो करे, जेको मज़दूरीअ मां मिलेसि थो उहो सभु कुझु मासूमनि खे खाराए, पर नारो हिकिड़ो थो हणे त अली हक्का अली हक्का अली हक्का। हारून रशीद वज़ीर के घुराए हुक्म कयो, ऐलान करे छॾ पूरे बगदाद में त इन मज़दूर के सुभाणे केर बि मज़दूरी न ॾे। अगरि कंहिं मज़दूरी ॾिनी उन जे मथां ॾंड जुर्मानो लॻायो वेंदो। वञी वज़ीर ऐलान करे छॾियो। ॿियो ॾींहुं थियो, फ़क़ीर बहलूल अची वियो आहे मज़दूरीअ जे लाइ। जंहिंखे बि चवे त मज़दूरी कयां, अॻियां जवाब मिले तुंहिंजे मज़दूरीअ जी ज़रूरत नाहे, असांखे बादशाह को पाण खे कुटराइणो नाहे। सॼो ॾींहुं घुमंदो रहियो, कंहिं बि मज़दूरी न ॾिनी। शाम जो जेॾी महिल उहो ई बहलूल उन गलीअ में वियो, उहे ॿारड़ा जेके शइ जा हिरियल हुया,
शाम जे टाइम ते रस्तो वठी बीही रहा। बहलूल जे हथ में शय कान हुई, बहलूल जी जुबान खामोशा। बाड़ा था चवन ऐ फकीर अली हक्का, अली हक्का, अली हक्का। बहलूल भी चवे अली हक्का। बार चवन शय दे। जेडी मल बहलूल के मजदूरी कान लगी, शय वठी कोन सघियो। उन बारन के शय न दई सघियो त कहे बार तानो दिनो अली हक्का। त पो शय छो नथो दी। बहलूल वेचारे इन दुख में झंगल दे बोहड़ कई ऐं झंगल में अगते वनी करे मथे अर्श दे निहारे सोने नजफ दे निहारे चवण लगो सोहना अली, सोहना अली। अज मासूम बचड़ा सवाल था कन अगर अली हक्का असां जी शय काथे आ। सोहना अली अज मूं वटि एतिरो कोने जो शय ॾेई सघां। ईअं चई अखिड़ियुनि में लुड़क लड़ी आया। विखू मस हलियो जवान अची वियो। ऐ बहलूल निधण को नाही धणीअ साईं वारो हई। परेशान उहो थींदो आ जेको निधण को हूंदो आ। सोहणा अली हक्का, बेशक अली हक्का। ग़रीबन खे किथां ॾियां? अॼु ग़रीबन खे न ॾे। अॼु उहा ख़ैरात थी मिलई वक़्त जे बादशाह खे वञी ॾई आ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सोहणा छा थो मिले? मिट्टीअ जो ज़रड़ो मिलियो। छा मिलियो? ॻाल्हि ॻाल्हि छा मिलियो? अचे ही वठ बटे पिलाट थई वञी विकिरो कर। बटे पिलाट थई वञी विकिरो कर। तू सोचींदे कंडियारे जा पिलाट, हालाणीअ जा पिलाट, कंडियारे ऐं हालाणी जा पिलाट मुंहिंजा दोस्त दुनियादारनि खे मिलंदा हल। अॼु सोहणो अली वंडे रहियो आ, अली वंडे रहियो आ। केरु वंडे रहियो आ? जो अली वंडे रहियो आ। जे चमी त रब जी क़ुरान जी आयत पढ़ा व तिलकल जन्नतुल लती नूरिसु मिन इबादिना मन कान तकिया। अल्लाह जे ज़ात कुरान करीम में फरमायो जन्नत बनाइण वारो मां अल्लाह, ठाहण वारो मां अल्लाह, मगर मां अल्लाह इन जन्नत जो वारिस पंहिंजे नेकन बानन खे बनाए छॾियो आ। कंहिंजो वारिस चओ चओ कंहिंजो वारिस? जे वेहारी त ईअं पढ़ंदो वञा जन्नत जो वारिस भी कुरान मां कढी ॾे, ज़मीन जो वारिस भी कुरान मां कढी ॾे, त कुरान जो वारिस भी कुरान मां कढी ॾे। हर गाल में रब जो कुरान पढ़ण ला तैयार हाँ। हर गाल में रब जे कुरान जी आयत पढ़ण ला तैयार हाँ। जन्नत जा वारिस भी रब कुरान में ॿुधाया। जन्नत जा वारिस, ज़मीन जा वारिस, कुरान जा वारिस। पर कलाक घणा गुज़री विया आहिनि। इन करे फ़िलहाल इते ई मौक़ूफ़ थो कयां पंहिंजे ॻाल्हि खे जन्नत ताईं। त अल्लाह फरमायो जन्नत जा वारिस सुणे अलीउल मुर्तज़ा शेरे ख़ुदा जे दीवाने बहलूल खे जंहिं दीदार करायो उन पंहिंजो दीदार करायो मगर तारुफ कोन करायो। ऐ बहलूल हे पिलाट वञी विकिणो, पिलाट वञी विकिणो। बहलूल बहलूला इश्क वारो आ। ख़बर पई त जन्नत जा पिलाट विकिरेला मिलिया आहिनि। ॿिए पासे कोन वियो, दरिया जे किनारे वेही रहियो। जेॾी महिल ज़ुबैदा केर चओ मलके ज़ुबैदा केर? ज़ुबैदा पंहिंजे सहेलियुनि सां गॾु मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॿाहिरि निकिती आहे। जॾहिं ॿाहिरि निकिती ॾिठई हिकिड़ो फ़क़ीर वेठो आहे, मिटीअ जूं ढेरियूं ठाहियो वेठो आहे, पर चहिरे में एतिरो नूर आहे जो परे खां ॾिसण खां दिलि थी चवे त वेझो वञी इन सां ॿ ॻाल्हियूं करे अचिजां। राणी ज़ुबैदा रिढ़ी आई ऐ फ़क़ीर छा पियो करी? निहारे जवाब थो दे जन्नत जा पिलाट पियो खपाया।
जन्नत जा महल पियो खपाया। ज़ुबैदा समझी वई जेको फर्श ते वेही अर्श वारी जन्नत जा सौदा करे रहियो आ, इहो आम नाहे, इहो कंहिंजो त पक्को दीवानो आ। ज़ुबैदा चवण लगी ओ जन्नत जा महल खपाइण वारा हिकड़ो महल मूंखे भी ॾे। चई हाज़रा हाज़रा, चई मूंखे ॾे, क़ीमत केतिरी आ? ज़ुबैदा खे चवण लॻो बहलूल जेको 9 लखो हार पाईंदी हई, जेको 9 लखो हार पाईंदी आ उहो हार मूंखे ॾे त जन्नत मां तोखे ॾियां। ज़ुबैदा समझी वई, देर न कई, 9 लखो हार खणी आई, अचे फ़कीर खे ॾिने। जेॾी महिल फ़कीर खे मिलियो, फ़कीर वठी करे हिकिड़ी ढेरड़ीअ खे ड्राहे चयो वञ ज़ुबैदा, ढेरी हिते ड्रही वई, महल जन्नत में ठही वियो। अॼु 14वीं सदीअ जा नौजवान तोखे दलील खपे त मिट्टीअ जी ढेरी हिते हीअं ड्रथी चीच जे इशारे सां जन्नत में महल कीअं ठहियो। सवलो करे समझाई। जेॾी महिल मोबाइल ते तूं मैसेज लिखंदो हई, मैसेज लिखी बस कंदो हई, दोस्त वेठो आ तुंहिंजो अमेरिका में, तू वेठो हई गोठ मोहम्मद सालिह राजपर में, मैसेज लिखी करे चीच सां रुगी हीअं कंदो हई, ॿुधाए त मैसेज अमेरिका में पहुचंदो आ या कोन पहुचंदो आ? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पहुचंदो आ। दुनिया जे साइंसदान जे साइंस जो इहो कमाल आ, तुझे मोबाइल में भी मौजूद आ, चीच जे इशारे सां अमेरिका में भी पहुचंदो आ। इहो चीच जो कमाल आ या कनेक्शन जो कमाल आ? जवाब दे, छा जो कमाल आ? पर उन मोबाइल में जेकॾहिं सिम पियल न हुजे, सॼो ॾींहुं पियो चीचूं हण, ॿुधाए त वेंदो या कोन वेंदो? कोन वेंदो। यानी कमाल मोबाइल जो न हूंदो आ, कमाल उन सिम जो ऐं सिम जे कनेक्शन जो हूंदो आ। कमाल हिन वजूद जो नाहे, हिन वजूद में जेका हीअ दिल तुंहिंजी सिम पियल आ, इन सिम जे कनेक्शन जो कमाल आ। जेकॾहिं मदीने वारे सां मिलियल आ त हीअं करण तुंहिंजो कम आ, पहुचाइण यार जो कम आ। उन बहलूल मिट्टीअ जे ढेरीअ खे हीअं कयो, मिट्टी उते ई पई हुई। राणीअ खे चई वञ जन्नत में महल ठही वियो। राणी बि अक़ीदत वारी हुई, मोटी घर में आई आ। राति जो टाइम आ, पंहिंजे घर में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हारून रशीद बादशाह हुआ, वक़्त जो ख़लीफ़ो आ। राति गुज़री हली रही आ, निंड जे दौरान अॼु वक़्त जो ख़लीफ़ो ॾिसी रहियो आ। जन्नत जा महल लॻा पिया। जन्नत जे महलन मां हिकड़े महल ते नालो लिखियो पियो आ मलिक ज़ुबैदा। अॻिते वधियो, हमराह बीठा हन। काॾे थो वञी? मुंहिंजे घरवारीअ जो महल आ, मां वञण थो चाहियां। तुंहिंजे घरवारीअ जो महल ज़रूर आहे, पर इहा जन्नत जो महल आ। पहिरीं उहा ईंदी, बाद में तूं ईंदे। बादशाह माण्हू हकल ॾिनई, परे थियो, हथ लॻी वियो, बेड या खट लॻी वई, अखि खुली वई, ॾिठई त ज़ुबैदा भी सुती पई आ, मां भी सुतो पयो हाँ। निंड नेणन जी हली वई आ। सॼी रात इंतजार थो करे त केॾी महिल थी ज़ुबैदा उथे। पुछांसि त ज़ुबैदा कहिड़ो अमल कयो थई जो जन्नत में तुंहिंजो महल अखिड़ियुनि सां ॾिसी आयो हाँ। मज़ो त ॾिस, अॼु बादशाह पे तो इंतजार करे। ज़ुबैदा अखियूं खोलियूं। हारून पूछे तो ज़ुबैदा अज छा करे सुतियां जो तुझो जन्नत में महल ॾिसी आयो हाँ। चवे थी ॿियो कुछ भी कोन कयो थम, बहलूल फ़कीर सां सौदो करे आई हाँ। जेॾी महिल हारून खे ख़बर पई त बहलूल सां सौदो थियो आ,
जेको पांजे वज़ीरन खे पियो चवे त इन फ़कीर खे मज़दूरी न ॾिजो, अॼु असुर सां वज़ीरन खे तो मोकिले, वारो कयो वञो ॾिसो त फ़कीर दुकान खोलियो आ या कोन खोलियो आ। वज़ीर इंतजार में त बहलूल केॾी महिल थो अचे, मुंहिंजा दोस्त बादशाह इंतजार में बहलूल केॾी महिल थो अचे। ॿुधा इहो बहलूल जो कमाल आ या उन जे दिल जे कनेक्शन जो कमाल आ। मालिकन सां कनेक्शन मिलाईंदे त ॾुखियो कोन थींदे। अज़ीज़ाने मल कुछ घड़ियूं गुज़रियूं, बहलूल आयो, वज़ीरन चयो बादशाह अची वियो आ। हारून रशीद पंहिंजो हुलियो थो मटाए, अंदाज़ थो मटाए, सॼो मटाए जेॾी महिल बहलूल जे आॾो आयो आ, चवे तो ए फ़कीर छा करे रहियो आ। बहलूल निहारण जे लाइ तयार न आहे। ॿियो दफ़ो चवे तो फ़कीर छा करे रहियो आ। बहलूल जवाब न थो ॾे। जेॾी महिल टियों दफ़ो हारून चयो ए फ़कीर छा करे रहियो आ, त बहलूल जो कंध हेठा चवे तो तोखे कहिड़ो जवाब ॾियां। जेको पंहिंजी शक्ल जो चेहरो मटाए ईंदो आ उन ॾे निहारण जी ज़रूरत कान हूंदी आ। पहिरीं पंहिंजो असली चेहरो ज़ाहिर कर त मां बि तोखे असली चेहरो ॾेखारियां। हारून रशीद चवे तो सुञातो, चवे तो तोखे मां न सुञाणंदुसि त केरु सुञाणंदो। ॾे ख़बर कीअं आयो आ। चवे तो ए बहलूल जन्नत जा महल ॿुधा थम विकिणी थो। चई विकिणा थो। चई मूंखे बि ॾे। चई अचे वठ। क़ीमत केतिरी आहे। चई बादशाही मुंहिंजे हवाले कर। गौर त कर। फ़कीर चए तो बादशाही मूंखे ॾे। मुंहिंजा दोस्त वक़्त जो ख़लीफ़ो चवे थो त ए बहलूल कल्ह त मुंहिंजे राणीअ खे 9 लखे हार ते ॾिनो हुई, अॼु वरी बादशाही खिली निहारे चवेसि तो त उन तुंहिंजे राणीअ अण ॾिठो सौदो कयो हो। अॼु तूं अलीअ जे दीवाने सां ॾिसी वाइसी पो सौदो करण जे लाइ आयो आ। याने बादशाह ख्वाब बेड ते लही रहियो आ। बहलूल पंहिंजे घर में ॾिसी रहियो आ। ए कंहिंजो कनेक्शन आ। जे अॼु जो नौजवान चवे हे सभु कुझु कीअं थियो। तोखां तो पुछां जॾहिं कॉन्फ्रेंस कॉल ते ॻाल्हाईंदो हैं तूं कंडियारे में घर वारा तुंहिंजा ॻोठ मोहम्मद सालिह राजपर जे ॻोठ जंहिंसां ॻाल्हाई तो हो कराचीअ में आ। टिन खे गॾु मुलाक़ात कीअं कराईंदो हैं। चवी तो कॉन्फ्रेंस कॉल कंदो हा। दुनिया जो साइंसदान 3 जगहुनि तो हिकिड़ी जगह ते गॾु करे सघे तो कनेक्शन सां। ॿुधाए त मदीने वारे मीर जो कनेक्शन गॾु करे सघे थो या नथो करे सघे। जेके भी दुनिया जा तो जादो मिसाल असां मोबाइल जा अचनि इहो रब ॾेखारे रहियो आहे त मुंहिंजे आशिकनि जी इज़त मां रब वटि केतिरी आहे। मुझा दोस्त अजीज सुने अलीउल मुर्तजा शेर खुदा जो दीवानो हो बहलूल फकीर तो अल्लाह ताला जा बानड़ो जन्नत जन मालिकन जिया उन जन्नत उन जे हवाले करे छड़ी ते फकीर पिलाट विकणदा वदन जन्नत जा पिलाट इने करे या वेह पिरन वट या कर पिरन जी पचार इनन बिनी का धार शल कादर कंहिंखे न करे पो मुखे चवण दे ओ जंहिंजो मौला अली सां प्यार ओहो हथ मथे करे ओ जंहिंजो सोने अली सां प्यार ओहो हथ मथे करे जंहिंजो चैन यारन सां प्यार ओहो हथ मथे करे जंहिंजो यारीअ वारो आ यार ओहो हथ मथे करे छो त टिकेट जन्नत जी हैदर आडी दो टिकेट जन्नत जी हैदर आडी दो पंहिंजे हथनि सां पाण वंडी दो पंहिंजे हथनि सां पाण वंडी दो जेको जेको हैदरी जन्नत वञण लाइ तयार ओहो हथ मथे करे
जंहिंजो मौला अली सां प्यार ओहो जद मथे करे जंहिंजो यारीअ वारो आ यार ओहो हथ मथे करे जंहिंजो मुर्शिद सजण साईं गमटार ओहो हथ मथे करे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह क्या खूब। रात गुज़री वेंदी इश्क वारा जेके आहिनि इश्क मां ढो कोन थींदो। अॼु मूंखे ख़बर पई ॾाढी ख़ुशी थी त ॻोठ मोहम्मद सालिह राजपर वारा सुन्नी त आहिनि पर पक्का मौला ई सुन्नी आहिनि। अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे ख़ुशि रखे सलामत रखे। रात जो घणो हिसो गुज़री चुको आहे। अचो त अज़म कयूं जंहिंजो अबो ऐं अम्मा जेरा आहिनि चो अबे अम्मा जी ख़िदमत कंदासीं वाइदो कयूं अबे अम्मा जी ख़िदमत कंदासीं इंशा अल्लाह ताला बेअदबी न कंदासीं। थकिजी ॾाढो पियो हां पर सोचां थो त वरी राजपरन में ज़िंदगी में या नसीब आहे अचणु। अॼु त फ़क़ीरनि राजपरन खे दिलि खोले पढ़ी वञा मतां सुभाणे को मयार ॾियनि त तव्हांजो माइट आयो पर कलाक में हलियो वियो। इंशाअल्लाह सही हर साल मुक़रर थी वियो। सुभान अल्लाह इंशाअल्लाह। हाणे हिन खां पोइ कोई फरमाइश न करे थकिजी पियो हां। आख़िर में दुआ मुंहिंजी मिठड़ी मां तो में मुंहिंजो साथ जन्नत तुझे कदमनि में आ जन्नत तुझे कदमनि में आ मुंहिंजी मिठड़ी मां मुंहिंजी प्यारी मां तो में मुंहिंजो साथ जन्नत तुझे कदमनि में आ जन्नत तुझे कदमनि में आ मुंहिंजी मिठड़ी मां भाग भाया तन जा भला थो भाग भाया भाग भाया तन जा भला थो भाग भाया तन जा भला थो जन जो तो में सा जन जो तो में सा जन्नत तुझे कदमनि में आ जन्नत तुझे कदमनि में आ मुंहिंजी मिठड़ी मां तो में मुंहिंजो साथ जन्नत तुझे कदमनि में आ जन्नत तुझे कदमनि में आ अर्श अज़ीम ते तू पहुँचे थी अर्श अज़ीम ते अर्श अज़ीम ते पहुँचे थी जी जल तुझी दुआ अमड़े तुझी दुआ जन्नत तुझे कदमनि में आ जन्नत तुझे कदमनि में आ मुंहिंजी मिठड़ी मां
है जैसी ताई घर न ममोटा जैसी ताई जैसी ताई घर न ममोटा जैसी ताई घर न ममोटा निहारी बैठी राह निहारी बैठी राह जन्नत तुझे कदमन में आ जन्नत तुझे कदमन में आ मुझी मिठड़ी माँ तुझी ज़ियारत आगे इबादत तुझी ज़ियारत तुझी ज़ियारत आगे इबादत ऐं बेअदबी गुनाह ऐं बेअदबी गुनाह जन्नत तुझे कदमन में आ जन्नत तुझे कदमन में आ मुझी मिठड़ी माँ तो में मुझो सा जन्नत तुझे कदमन में आ अल्लाह ताला हिन इको साउंड वारे खे खुश रखे खुदा हिन जे रोज़ीअ में बरकतूं ॾे जेतिरो थकल हुयुसि यकीन कयो उम्मीद कोन हुई त एतिरो ॻाल्हाए सघंदुसि पर ही जेको ॻाल्हायो अथमि इन वीचारे इको साउंडर जो असांजो रोज़ जो कमु आहे न इन इको साउंड वारे जो वॾो महिनत ऐं कमाल आहे वरी बि फ़क़ीर अला दुआ आहे अलाए केरु आहे ख़ुदा उन जे रिज़्क़ रोज़े में बरकतूं अता फरमाए अल्लाह ताला में बरकत अली तव्हांजो ख़ैर पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए अल्लाह ताला में अता मोहम्मद बरकत अली असरार अली जे जीजल अमड़ ऐं दिलबर बाबा उन्हनि जे वालिदैन जी बख़्शिश फरमाए अल्लाह ताला तव्हांजे रिज़्क़ रोज़ी बचड़नि में बरकतूं अता फरमाए जेतिरा भी आया हो अल्लाह ताला सभिनी जे अबे अम्मा जी बख़्शिश फरमाए जन जा अबो अम्मा दुनिया छॾे विया आहिनि अल्लाह ताला उन्हनि जे क़बरुनि खे जन्नतुल फिरदौस जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बनाए जन जा अबो अम्मा ज़िंदा आहिनि अल्लाह ताला उन्हनि खे सिहत आफ़ियत अता फरमाए मूं गुनहगार जो चवणु तव्हांजो ॿुधणु रब्बुल आलमीन क़बूल फरमाए तरफ़ैन खे अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन हाणे तव्हांजे दावत ते मां आयुसि दावत ॾियणु त न घुर्जे तव्हांखे छो त पाड़े में मुंहिंजे सॼण साईं जी दरबार अथव पर ग़ुलाम आहियां ग़ुलाम जे हैसियत में तव्हांखे दावत थो ॾियां त तव्हां सभई जेके आया हो सभिनी खे दावत आहे मुंहिंजे सॼण साईं जे दरबार जी अचो दीदार कयो अल्लाह कंदो बेड़ो पार थी वेंदो अल्लाह ताला सभिनी खे हरमैन शरीफ़ैन जी हाज़िरी नसीब फरमाए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू दोस्तों एक ऐलान ॿुधो आख़िर में लंगर थींदो सभई दोस्त हिते ई वेठा हुजनि हिकु दफ़ो अल्लाह शरीफ़ पढ़ो 3 दफ़ा कुल वल्ला अवल आख़िर दुरूद शरीफ़ पढ़ी साईं जे हवाले कयो दुआ थी अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि करीम रब कुल शरीफ जो सवाब ख़त्मन जो सवाब खैर खैरात जो बहादुर करम सॼी महफ़िल जो सवाब मुंहिंजा करीम रब तुंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में पेश कर
तोहफतन हदियतन हबीब करीम रऊफ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जमी अज़वाज मुतहरत औलाद रसूल अस्हाब रसूल, मुझे हबीब जे उम्मत जे तमाम शहीदन खुसूसन शहीदान करबला, जमी औलिया अल्लाह नक्शबंदी कादरी चिश्ती सुरोज खुसूस सैयदना अब्दुल कादिर हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत जे तमाम ईमान वारन मर्दन तमाम ईमान वारन औरतन जवान के खुसूसन मुझा करीम रब असां जे दोस्तन मियां बरकत अली असरार अली वालदैन जे रूहान के पढ़ी ईसाल सवाब कैसे मुझा करीम रब असां गुनाहगारन जा हथड़ा कबूल फरमा, बरकत अली जे वालदैन जी बख्शिश फरमाए मुझा अल्लाह से उन्हनि जे कब्रन खे जन्नतुल फिरदौस जे बागन मां हिकिड़ो बाग बना, दोस्तन जो ख़ैर कबूल फरमाए, उन जे माल रिज़्क़ में बचड़न में बरकतूं ता फरमाए। मुझा मालिक मिठड़ा जेके भी आया हन सभिनी जे दिलनि जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमाए, जंहिं जंहिं जे दिल में जेका उम्मीद आ मौला तूं ॼाणी थो, तोखां काई गुझाई कान्हे, पंहिंजे महबूब जे सदके तमाम सवालनि जा सवाल पूरा फरमाए, सभिनी के हरमैन शरीफ़ैन जो दीदार नसीब फरमाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम बिहक़्क़ि इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन आमीन। ला इलाहा इल्लल्लाह। सभई दोस्त वेही रहो, लंगर खाने का सवा केर 5 मिनट जैसे लंगर अचे थोड़ो थक भी भञो मुस्तफ़ा ते दुरूद सलाम। चमका तैबा का चाँद जे सोहानी घड़ी, चमका तैबा का चाँद उस दिल अफरोज़े साअत पे लाखों सलाम मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम, शमए बज़ में हिदायत पे लाखों वो हमारे नबी उनके हम उम्मती, वो हमारे नबी उनके हम उम्मती उम्मती, तेरी किस्मत पे लाखों सलाम मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम, शमए बज़ में हिदायत पे लाखों अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार व अदखिलनल जन्नत मअल अबरार या अज़ीज़ या गफ़्फ़ार या रब्बल आलमीन। सल्लल्लाहु तआला अला हबीबिही सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिही अजमईन आमीन। ला इलाहा इल्लल्लाह। हाणे तमाम जमात वेही रहो, थक भजी पियो, महबूब जे मीलाद जो लंगर खाई ऐं अली अली कंदा नारा हणंदा। उन्हें जो रूह दे के साथ कदहीं भी को न रल बोआ, जिबो महबूब जे दरता इन्हीं खैरात पल बोआ। अल्लाह ये अल्लाह जो रसूल का सेहत वाला